ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शहदादकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलज़ार मंचांडियो। शहदादकोट में अस्करिया ऑर्गेनाइज़ेशन जे सॾ ते मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि ऐं शिया उलमा काउंसिल MWM ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां पारा चनार सान्हे ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी कारवाने करबला इमाम बारगाह खां एहतजाजी रैली कढी कोटू मोटू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते न्याज़ हुसैन भट्टी, सैयद अली अकबर शाह, फ़हीम लाशारी, डॉक्टर मोहम्मद शरीफ भट्टी, हैदर अली सुमरो, ज़ुल्फ़कार मीरजत ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पारा चनार में गुज़िरियल ॾींहुं सिक्योरिटी इदारनि जी मौजूदगीअ में दहशतगर्दनि हमिलो कयो आहे ऐं जंहिं में 100 खां वधीक मासूम माण्हुनि जो क़त्लेआम थियो आहे, जेका इंतहाई अफ़सोस ऐं मुज़म्मत जोॻो अमल आहे। हुननि चयो त सिक्योरिटी इदारनि जी मौजूदगीअ में पारा चनार जे मासूम माण्हुनि मथां 3 हंधनि ते दहशतगर्दनि हमिलो कयो ऐं एम्बुलेंस ते पिणु हमिलो कयो वियो। मुज़ाहिरीन हुकूमत पाकिस्तान, आर्मी चीफ ऐं सिक्योरिटी जे इदारनि खां पारा चनार वाक़िए में मुलविस दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो कयो आहे। धरणे में ज़वार हुसैन, बख्श खान खैल, मोहम्मद यामीन कुरैशी, इमरान हुसैनी खैल, साबिर हुसैन जमाली, राजा रहमान भुट्टो, सैयद हाशिम शाह, इमदाद लग़ारी, सोशल वर्कर सनाउल्लाह अब्बासी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।